अस्सलाम वालेकुम। अज है ख़मीस सुरान डेट ॿुधाए 24 दिसंबर रोज़ ॾिसी वेंदी आहे मूंखां ऐं सुरान न हुजे त शायदि मां डेट मैंशन बि न कयां। अॼु जे व्लॉग जी शुरूआत कयां थी। कम वारी माई हली विया कमु करे ऐं टाइम थियो आहे तक़रीबन 11:30। सभिनी खां पहिरियों त तव्हां सभिनीनि जी ॾाढी 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 शुक्रगुज़ार आहियां। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हांजे हिम्मत हौसले, तव्हांजी एप्रिसिएशन, तव्हांजे कमेंट्स मूंखे लगातार कमु करण ते मजबूर कयो ऐं मुंहिंजा 100 व्लॉग्स पूरा थी विया। अॼु जो ही व्लॉग आहे मुंहिंजी 2 सेंचुरीअ जी पहिरीं वीडियो। ठीकु आहे, सो उन में बि मां इहो ई चवंदमि त तव्हांजो कोऑपरेशन, तव्हांजी एप्रिसिएशन, तव्हांजूं सलाहूं, तव्हांजा मशवरा सभु मूंखे खपंदा त जीअं वरी मां पंहिंजो इहो व्लॉग्स ठाहिण जो सफ़र जेको अॻियां कंटिन्यू करे सघां। सो मां यकीन कयो मां ॾाढी ख़ुशि आहियां, ॾाढी ॾाढी बेइंतहा ख़ुशि आहियां ऐं सिर्फ़ु इन करे जो तव्हां सभु पसंदि कयो था ऐं मां वरी नए सिरे सां जेको आहे जोश में थी अचां ऐं कमु करणु शुरू थी कयां। सो वॾी महिरबानी हिकु दफ़ो ॿीहर। ऐं उन खां अलावा अॼु जे व्लॉग जी इब्तिदा आहे ऐं असांजी माई त वई कमु करे वरी एज़ यूजुअल हिन माई जो कमु शुरू थींदो जेका तव्हांजे साम्हूं आहे हिन महिल। सुबुह सवेर बुख लॻी वॉक करे आयमि त उन खां पोइ मां जीअं ई जाॻंदी आहियां मूंखे फजर महिल बुख लॻल हूंदी आहे त सवेर मां कुझु न कुझु खाई वठंदी आहियां। सो अॼु इलाही ॾींहंनि खां पोइ वरी चांहि ऐं चांवर खाधमि। सो हाणे ॿीहर बुख लॻी आहे त हाणे मां प्रॉपर नाश्तो पचाईंदमि, पंहिंजे लाइ मानी पचाईंदमि। ऐं मुंहिंजी भेण अञा अॼु कोन्हे घर में आहे, पर अॼु असांजो किथे बि ॿाहिरि वञण जो प्रोग्राम न आहे। अॼु असां पाण में घर में वेही इंजॉय कंदासीं, कचहरियूं कंदासीं। सुराण जी बि मोकल आहे ऐं तारिक ऐं आसफ़ा ख़ैर सां विया आहिनि लाड़काणे, छो त सुभाणे हुननि जी मोकल आहे आसफ़ा जी बि ऐं 2 ॾींहं वरी सैटरडे संडे वीकेंड आहे। त हुननि इलाही जॾहिं खां शादी थी अथनि कोन विया आहिनि, 1.5 साल थी वियो अथनि। ईअं सम्झो त हाणे शादी जी दावतूं अटेंड करण विया आहिनि जेके इलाही माण्हुनि जूं हिननि वटि मयारूं जमा थियल हुयूं। सो अलाह साईं उन्हनि जो ख़ैर जो सफ़र गुज़ारे ख़ैर सां मोटी अचनि। सुबुह 5:30 बजे मूंखे निंड मां जाॻाई, मूंखां मोकिलाए वियो त ॼण मुंहिंजी दिलि ईअं ख़ाली ख़ाली पई थिए। त मां सोचां पई त हे त उॾामा जे चकर में आहे, रोज़ु चवंदो आहे त मां ॿाहिरि मुल्क हलियो वेंदमि, जीअं ई मूंखे ऑप्शन मिलंदो तीअं मां निकिरी वेंदमि, माना जॉब ऐं रिहाइश जे लाइ। त पोइ मां उन महिल मां सोचां पई त पोइ मां कीअं महसूसु कंदमि। हालांकि उहो मूंखे चवंदो आहे त तव्हां मूंसां गॾु हलंदव, मां जिते बि वेंदमि। मां चवंदी आहियां न, मां हाणे कंहिं नई जाइ ते सेट नथी थी सघां, मां पंहिंजे घर में ख़ुशि आहियां ॾाढी। सो पर पोइ बि मूंखे अहसासु थिए पियो त अगरि हलियो वेंदो त छा थींदो। सो अलाह ख़ुशि रखेसि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां पंहिंजे ॿारनि जे पेरनि जो ज़ंजीर न थींदमि, उन्हनि जी ज़िंदगीअ जी शुरूआत आहे, तरक़ी जी शुरूआत आहे, अलाह उन्हनि कामयाबु करे। सो फ़िलहालु त हिते हिन बहरहाली टेंशन पोइ आहिनि ऐं सो हाणे इब्तिदा थी वई आहे व्लॉग जी। नाश्तो कंदमि, उन खां पोइ छा कंदासीं ख़बर न आहे, जेको बि कंदासीं तव्हां सां शेयर कंदासीं। हे आहिनि असांजा हाल। असां सोचियोसीं त अॼु घर में वेही पंहिंजो टाइम पास कंदासीं, पर वेठे वेठे अचानक प्रोग्राम ठही वियो। सो वञूं था छो त ॿीहर सभिनि लाइ कॾहिं ईंदी ऐं असां पोइ घर में बंदि थी वेंदासीं त वरी न निकिरंदासीं। सो वञूं था थर्सडे बाज़ारि कुझु अञा सामान वठणु। ऐं उहो कुकड़ जेको अंडा ॾींदो न दीनो, मुंहिंजी ज़बान थोरी तिरकी वई। साइड कयो, मोटरसाइकिल ते अचे। सो असां वञूं था पिया। हिरियल आहे न हे हिन फैमिली जो पाड़े वारनि में। हा सो निकिता आहियूं ऐं अलाए छा वठंदासीं। 1-2 शयूं त ख़ैर प्लैनिंग में आहिनि ऐं फ्रूट जाम वठंदासीं। सोचियोसीं त सभिनि ॿीहर अलाए कॾहिं ईंदी ऐं वॾी ॻाल्हि त सभिनि बाज़ारनि में वञणु पसंदि ई न कंदी आहे। सो कल्ह जेको सेंचुरी पूरी थी व्लॉग्स जी, उहा बि बाज़ार ते पूरी थी। अॼु हीअ 2 सेंचुरी जी फस्ट वीडियो आहे, उन में बि असां बाज़ार था वञूं। तो ॾिसां थी अगरि बाज़ार जा कुझु क्लिप्स शेयर करे सघियमि त रिकॉर्ड कंदमि, छो त रश हूंदी आहे ॾाढी। त पोइ उते जेको आहे कैमरा कढणु ऐं तस्वीरूं कढणु अजीब लॻंदो आहे। हिते हुन ॾींहुं मां उस में वेठी हुअमि, सची ॾाढो मज़ो, पर थोरी देरि वेहण खां पोइ मूंखे शदीद गर्मी पई थिए। हा मां त स्वेटर ई लाहे घर रखी आहिनि, मूंखे ख़बर आहे त ॿाहिरि उस हूंदी ऐं हला में पोइ गर्मी थी लॻे। कमाले बेटा, ब्राड कमाले बेटा। तमीना 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 दस में
ले रहे हो बाजी, ले रहे हो। अब क्यों टेंशन ले रहे हो? दत्त में तमीना 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 दत्त में 3 शहीद 3 शहीद 3 शहीद 10 रुपए में 3 शहीद गाड़ी 20। ये कैसे दे रहे हो? ये सफ़ेद वाले जो फूल हैं? हाँ 50 का एक। और ये मोती वाले जो बनते हैं ये देखो फूलों वाला दिखाओ। ना ना बस देखो। अच्छा फिर छोड़ दे भाई। दे दो घना तो फाइनल घना तो हाँ भाजी बस उतां वठी आई आहियां ॿियूं इलाही पयूं आहिनि घर में। तोखे खपे त तूं वठ। नोरिन जे चक्कर में मां तो हाणे ख़बर तो केॾी सुगड़ में आई आहे। मायूं जे न भरजनि। हलो काफ़ी इन जेको वरितो आहे। हलिया बस टे थिया आहिनि। नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं कुझु फ्रूट वरितोसीं, भाॼी वरितीसीं ऐं सुराणे हिते सलाद कटे रखियो आहे ऐं मां पचायां थी लंच। ऐं लंच में छा थी पचायां? चांवरनि जो अटो ॻोहे रखियो आहे, चिरड़ा पचाईंदमि। ऐं इहे बिह बचियल हुया कल्ह वारा, इहे गरम थी कयां। ऐं हिते फ्राइंग पैन में मसाले वारा वाङण था पचनि, दम वारी बाहि ते पिया आहिनि। ऐं उनखां पोइ कुझु ॿियूं शयूं मां तव्हांखे ॾेखारींदमि त असां छा छा ख़रीद करे आया आहियूं। हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थी अॼु जी थर्सडे बाज़ार जी शॉपिंग। हिकिड़ो त मां हीअ वरी ॿिली वठी आयमि एसन जे लाइ ऐं उनखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि। ऐं थोड़ी ब्लैक थी रही आहे हुतां हुतां। मुंहिंजे ख़्याल मां हिनखे पॉलिश कंदमि त हीअ परफेक्ट थी वेंदी। उनखां अलावा ॿियो छा छा वरितमि? हा हिकिड़ी हीअ शॉल वरितमि जेंट्स जी आहे, इहा मूंखे गिफ्ट ॾियणी आहे कंहिंखे, त इहा हिकिड़ी वरिती मूंखे ॾाढी वणी। ऐं उनखां अलावा सुराण वरितो ही एज़ यूजुअल कुकिंग जो किताबु। हमेशह सुराण इहे ई वठंदी हूंदी आहे, हुनजी हॉबी आहे। अलाए केॾा किताब अथसि। मां पहिरियों बि सोचियो मां तव्हां सां शेयर कंदमि, पर वॾी हिमत ऐं टाइम ऐं जिगर खपे सुराण जा बुक्स शेयर करण जे लाइ। ऐं हिकिड़ो हे फैमिली फ़ोटो फ्रेम इहो वरितमि। हिन में मां पंहिंजे अली मुंहिंजो वॾो पुटु आहे ऐं मुंहिंजी राजिया हादिया हिन फैमिली जा फ़ोटो हणंदमि, पोइ उन्हनि खे गिफ्ट कंदमि। हा सादिया लाज़मी आहे, सादिया न हुजे त राजिया हादिया काॾा ईंदियूं। छा भॻई सभीन? हिकिड़ो कपिड़े जो पीस सभीन वरितो, पंहिंजी शर्ट पीस, कॉटन न आहे, नायलॉन टाइप आहे कुझु। ऐं हुन भाईअ खां एॾा पैसा घटि कराई। मूंखे सम्झ में न आयो त हिन मुंहिंजी भेण खे इहो अकुल किथां आयो आहे। उहा हमेशह जेको चए शादी थी वई इन करे हमेशह जेको हूंदी असां घटि कराईंदासीं त परे भॼी वेंदी। तव्हां यकीन कयो अॼु हूअ घटि पई कराए, मां ईअं परे हली वञी, ॼण हीअ मुंहिंजी भेण ई न आहे, मूंसां गॾु न आई आहे। सो बहरहाल ऐं हिकिड़ो मां इहे वरितो मुंहिंजो फेवरेट, इहे मां सदाईं वठंदी रहंदी आहियां। हे मां हिनखे मां पेंट कंदमि या डिकोपाज कंदमि ऐं पोइ मां हिनखे पंहिंजे प्लांट सां या पंहिंजे घर में किथे न किथे बि मां हिनखे डेकोरेट कंदमि। ॿियो मां वरितियूं लेसूं, हमेशह वांगुरु बिना ज़रूरत जे वन त चरियो थी, पर जो मूंखे वणे पई हीअ, तव्हां यकीन कयो हीअ एॾी हसीन आहे ॼण का एम्ब्रॉयडरी थी लॻे, माना हथ जो जीअं असां भर्त भराईंदा आहियूं गज वग़ैरह। इहा मां वठी आयमि, अलाए कंहिं छा ते हणंदमि ख़बर न आहे। ऐं हिकिड़ी हीअ बि ॾाढी वॾी वणे पई, मूंखे ईअं लॻो त ॿई पाण में मैचिंग थियूं कनि। ऐं ॿियो छा वरितो सभिनि? हे वरिता अथमि हिकिड़ी ॻोठ जी असांजी माई आहे, असांजे असांखां नंढी आहे, पर पंहिंजे वस आहार इंतिहाई गुरबत आहार असांखे गिफ्ट ॾींदी रहंदी आहे। त मां उनजी धीअ जे लाइ इहे वठी आयमि। हे नेकलेस आहिनि, असां गॾु इयरिंग्स आहिनि, हे क्लिप्स आहिनि, हे हिकिड़ो ब्रेसलेट वरितोमांसि, हिकिड़ो हे। त मां इहो नंढिड़ो गिफ्ट पैक ठाहे ॻोठु हुनखे मोकिलींदमि।
ऐं उन खां अलावा सभिनि ॿी बि कुझु शॉपिंग कई आहे घर जे लाइ, पर हाणे सभु खणी विया पंहिंजे मथे पैक करे छॾियईं, तंहिंजे करे मां उहा वधीक शो नथी करे सघां। हे शर्ट पीस हिते रहिजी वियसि, त इन करे उहो मां तव्हांखे ॾेखारियो आहे। सो इहा हुई असांजी अॼु जी थर्सडे बाज़ार जी शॉपिंग, जेका असां न पिया वञूं, पोइ असां वियासीं ऐं शयूं बि वरितियूंसीं। उन खां अलावा सब्ज़ी वरिती, फ्रूट वरितो, उहो त हिकिड़ो लाज़मी हिसो आहे, वञिबो त एॾियूं ताज़ियूं सब्जियूं हुयूं, तव्हां यकीन कयो जो हीअं दिलि पई चए त सॼो गाॾो खणी घर अचिजे, या सॼा इहे जेके हुननि जा स्टॉल हुया माशाल्लाह भरियल हुया। हिकिड़ी हाणे ॿी शॉपिंग तव्हां सां शेयर थी कयां मां। पार्सल हिकिड़ो इलाही ॾींहं पहिरियों मां ऑनलाइन ऑडर कयो हो, त अॼु आयो आहे पाकिस्तान पोस्ट जे ज़रिए। हे मां कुझु कपिड़नि जा पीसिस घुराया आहिनि, ऐं फेसबुक ते हिकिड़ो पेज आहे डिसेंट फैशन स्टोर जे नाले सां, उन तां मां हे घुराया आहिनि। ठाहींदमि हिन मां जेको बि ख़बर न आहे। कॉटन आहे, थुल्हो चादरनि वांगुरु आहे, जीअं कपिड़ो चादरनि जो हूंदो आहे न, एतिरो थुल्हो आहे, पर मूंखे एॾा पिया वणनि जंहिंजी इंतिहा न आहे, त हीअ मां घुराया आहिनि। पंहिंजा नंढा नंढा मुंहिंजा पाला पाला बच्चा आहिनि न, राजिया ऐं हादिया, मूं सोचियो मां उन्हनि जा फ्रॉक, उन्हनि जा ड्रेसिस ठाहींदमि, ऐं प्रिंट ॾिसो न, तव्हांखे वणंदा हूंदा, मां मुतमइन आहियां, ऐं मां कंटिन्यू कमु कंदी थी रहां, इन करे मुंहिंजे लाइ हे हिकिड़ी तमामु कम जी ऐं हिकिड़ी सुठी शइ आहे। मां हिन कपिड़े मां ॾाढी ख़ुशि थी आहियां, ठीकु आहे। हे मां घुरायो आहे सूट, दिलि त चयो पंहिंजो सूट ठाहियां, घुरायो बि पंहिंजे लाइ, त वरी यादि आयो मूंखे त मां नमाज़ पढ़ंदमि त पोपटनि वारा कपिड़ा पाए कीअं पढ़ंदमि, ॾिसंदमि बहरहाल। ऐं हे 3 पीसिस घुराया आहिनि जेके शर्ट पीस ठाहींदा, शर्ट्स खणी मुंहिंजी सुगंजी सुराइण जी, त पहिरियों हिननि खे चवंदमि त खणनि, कहिड़ी थियूं खणनि, ऐं मूंखे हक़ीक़त में पंहिंजे लाइ हीअ ग्रीन थी वणे, पर मां अॻु में हिननि ॿिन्ही खे ॾींदमि, पोइ पाण खणंदमि। सो इहा मुंहिंजी अॼु जी आहे ख़रीदारी। मां इलाही ख़ुशि आहियां, मूंखे कपिड़ो वणियो आहे, पर कपिड़ो थुल्हो चादरनि जहिड़ो आहे, ऐं प्योर कॉटन आहे, पर आहे इलाही सुठी क्वालिटी जो, ऐं बेइंतिहा मूंखे ख़ुशी थी थिए। डिसेंट फैशन स्टोर इहो फेसबुक पेज आहे, ठीकु आहे। सो मां तव्हांखे ईअं नथी चवां त तव्हां हिन खां वठो, मूं चयो त यकीननि कोई न कोई पुछंदो त इहे तव्हां किथां घुराया आहिनि, त इन लाइ मां तव्हांखे ॿुधायां थी। बाक़ी ॻाल्हि ॿोल तजुर्बो हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो। हे मूंखे 200 रुपए मीटर मिलियो आहे, या गज़ मिलियो आहे, अलाए ॼाणे, पर यार्ड हुयो शायदि, ठीकु आहे। ऐं उन खां सवाइ मां मुतमइन आहियां हिन जी क्वालिटीअ मां, हिन जे प्राइस मां, हिन जे कलर्स मां, हर शइ मां, यानी जेतिरो ख़ूबसूरत मूंखे लॻे पियो फेसबुक ते ॾिसी, ओतिरो ई ख़ूबसूरत हे आहे। सो अॼु मुंहिंजी दिलि चए थी त थोरा ॿियो बि ऑडर कयां, पर ॾिसां थी, उहो सोचे सम्झी कंदा, छो त पहिरियों हिननि खे त सिबी ठिकाणो ॾेई वठां। 5:15 थिया आहिनि, मां आहियां मथे, ऐं सभिनि ॼणनि जेके न जेको ॾींहं ते या शायदि राति जो हलिया वञनि, त ॻोठ जी छोकिरी जी शादी आहे, हुनजे लाइ कुझु शयूं मां 2 जोड़ा त कल्ह वठी आई हुयमि, थोरी घणी शयूं वठी रखियूं, त उहे मां ॾियां थी सभिनि खे, त उहा खणी वञे, ऐं बाक़ी जेको थोरो हैवी शयूं आहिनि जीअं थांव वग़ैरह, उहे पोइ असां हिन जे लाइ वठंदासीं, छो त अञा डेट फिक्स न थी आहे। त हीअ मां कुझु सामान मोकिलियांसि थी, थोरो हुनजी माउ खे बि आसिरो थींदो त कुझु न कुझु आहे, ख़ाली हथे न आहियूं। त हीअ 2 जोड़ा त कल्ह वरिता, उहे आहिनि। हीअ हिकिड़ो पेयर आहे टॉलन जो, ऐं हिकिड़ो हीअ लॉन जो आहे, हीअ लिलन जो आहे, लिलन ऐं खादी इएं मिक्स टाइप आहे कुझु, हीअ लॉन जो आहे, ऐं हिकिड़ो हीअ बि लॉन जो आहे, ऐं उन खां सवाइ हीअ मसालनि जो दॿो आहे, हीअ प्यालनि जो कोई सेट आहे, हीअ 3 सेट आहे, ऐं हीअ आहिनि 2 चादरूं सिंगल बेड जी, हिकिड़ी हीअ हिकिड़ी हीअ ब्लू आहे। त इहो सामान आहे जेको मां पैक थी कयां हाणे, त जीअं सभिनि वञे त खणी वञे, भले थोरो थोरो थी पहुची वञे, बाक़ी शयूं पोइ वठंदासीं, फ़िलहाल न तकड़ में। फ़िलहाल जेको कुझु अवेलेबल आहे, या जेको कुझु असां वठी सघिया उहो मां हुननि खे मोकिलियां थी। मुंहिंजी हिकु नंढपण जी क्लास फेलो आहे, प्राइमरी स्कूल जी पीस, हुनखे मां गिफ्ट थी मोकिलियां। हे मुंहिंजो ठहियलु वॉल हैंगिंग आहे, जेके वॉल पॉकेट जीअं बास्केट मां ठाही हुई, या थी वञे मोकिलियां। ऐं हिकु मुंहिंजे हथ जो ठहियलु कार्ड, जंहिंमें अंदरि पेपर लॻाए मां हुनखे लेटर बि लिखियो आहे। उन फ्रेंड जो किसो मां तव्हांखे कॾहिं ॿुधाईंदमि ॿिए दफ़े। सो सभिनि वञे थी ॻोठ, त मूं चयो हिन ॾींहुं हीअ गिफ्ट बि मोकिले छॾियां, त हीअ हाणे मां हिनखे कंदमि पैक। हाणे अचूं था टिप ऑफ द डे, अॼु जो टोटको, अॼु जी हिकिड़ी टिप। ॾिसो, लीमा जॾहिं सस्ता थींदा आहिनि, कॾहिं कॾहिं ॾाढा सस्ता थी वेंदा आहिनि, तव्हांखे हर तरफ़ जेको आहे गाॾा भरियल लीमनि जा रस्तनि ते, सब्ज़ी मंडियुनि में जिते किथे नज़र ईंदा, त उन महिल वठो लीमा, उन्हनि जी रस कढो कंहिं थां में,
ऐं उन्हनि खे जेके बर्फ़ ॼमाइण वारा क्यूब्स हूंदा आहिनि ट्रे, उन ट्रे में क्यूब्स वारी ट्रे में उनखे भरियो ऐं पोइ फ्रीज़ कयो। पोइ तव्हांजे लाइ आसानी थी वेंदी। ऐं क्यूब्स जेकी ट्रे मिलंदी आहे उहा वॾनि क्यूब्स वारी बि हूंदी आहे, नंढनि वारी बि हूंदी आहे। त जेकॾहिं डिफरेंट में भरे रखिजे त भई जॾहिं घणो थो खपे त वॾो वारो क्यूब कढिजे, घटि थो खपे त नंढो वारो कढिजे, या ईअं बि करे थो सघिजे त घणो खपे त 2-3 कढिजनि। बहरहाल, ऐं ॿियो उन्हनि खे वधीक सेफ करण जे लाइ हिकिड़ी तरकीब इहा आहे त जॾहिं उहा रस ॼमी वञे पंहिंजे उन ट्रेज़ में, त पोइ उन्हनि खे कंहिं थेलीअ में शॉपर में वेढ़े एयर टाइट करे रखो। छो त इहो मूं तजुर्बो कयो आहे त उहो जेकॾहिं घणो अरसो उहा रस उन ट्रेज़ में रहे थी त आस्ते आस्ते उन मां जूस सुकंदो थो वञे ऐं पोइ हिकिड़ो जेली जहिड़ो हिकिड़ो ईअं चिपचिपो उहो थी थो वञे लीमो। तंहिंजे करे बहितर आहे त उहे जॾहिं ॼमी वञनि, फ्रीज़ थी वञनि, त पोइ तव्हां उन्हनि खे कंहिं शॉपर में कंहिं एयर टाइट बैग में विझी ऐं बंदि करे रखो त जीअं उन्हनि जो जूस न सुके। त इहा तरकीब आहे जॾहिं लीमा सस्ता थियनि त उन्हनि खे तव्हां स्टोर कीअं कयो। अॼु जी चङी ॻाल्हि मां तव्हां सां इहा शेयर करणु चाहियां थी त ज़िंदगी में पंहिंजो टाइम टेबल ठाहियो, यानी वक़्तु मुक़ररु कयो त भई जल्दी सुम्हणो आहे, जल्दी उथिणो आहे, मानी खाइण जा टाइमिंग्स आहिनि। ॾिसो जेकॾहिं जेके भाती घर खां ॿाहिरि था वञनि उन्हनि जी मजबूरी आहे त उहे केॾी महिल था अचनि, पर घटि में घटि जेकॾहिं तव्हांजा नंढड़ा ॿार आहिनि त उन्हनि खे तव्हां उन टाइम टेबल ते हिराइणु शुरू कयो ऐं वॾनि खां बि जेतिरे क़दुरु थी सघे उन टाइम टेबल जे मुताबिक़ उन्हनि खे हलायो। ईअं तव्हांजे वक़्त जी ॾाढी बचति थींदी, कम में आसानी थींदी, तव्हांजो को बि कमु जेको आहे उहो इनकम्पलीट रहिजी न वेंदो, या ज़िंदगी में अफ़रा तफ़री न रहंदी इन सां। तव्हां ॾिसो हिन दुनिया जो, हिन काइनात जो निज़ाम बि हिकिड़े टाइम टेबल ते थो हले। सुबुह शाम, ॾींहुं राति, सिॼ चंड हिकिड़े मुक़ररु वक़्तनि ते निकिरनि था। 4 मौसम आहिनि, उहे मुख़्तलिफ़ पंहिंजे टाइम टेबल जे हिसाब सां चेंज था थियनि। बरसाति जी मुंदूं आहिनि, बरसाति जेका पए थी सियारे में, ऊन्हारे में, उन जा टाइम हिकिड़ा अलाह जे तरफ़ां उनजो वक़्तु मुक़ररु आहे। अहिड़ी तरह सां ॾिसो त इंसान जे लाइ इहे पाबंदियूं जेके आहिनि टाइम टेबल ठाहिण जूं ज़रूरी आहिनि। न त जानवर खे त ॾींहुं राति जी बि ख़बर न आहे, उनखे खाइण पीअण जी बि को टाइम न आहे, जंहिं महिल जिते छा बि खाए, को उनखे चवण वारो न आहे, उन ते को ज़िमो न आहे। ऐं तव्हां ॾिसो त हिसाब बि इंसान खां ई थींदो, जानवर खां न थींदो। तंहिंजे करे ज़रूरी आहे त ज़िंदगी हिकिड़ी सुहिणे नमूने गुज़ारण जे लाइ को न को टाइम टेबल मुक़ररु हुजे। ईअं न हुजे त माण्हू सॼियूं रातियूं फुज़ूल में जाॻी पियो ऐं पोइ सॼो ॾींहुं सुतो पियो आहे। ऐं जेकॾहिं भला फ़र्ज़ु कयो सुभाणे मोकल आहे त इहो कंहिं चयो आहे त अॼु तव्हां सॼी राति जाॻो ऐं पोइ सुभाणे सॼी राति सुम्हो, ईअं त ज़िंदगी डिस्टर्ब थी वेंदी, कमु कीअं करे सघिबो आहे। कॾहिं कॾहिं जी ॿी ॻाल्हि आहे, पर मोस्टली ज़िंदगी ईअं रवां दवां हुजे, हिकिड़े सुठे प्लैनिंग सां जेका आहे उहा गुज़रंदी हुजे, इहो इंसान ज़ात जे लाइ बहितरीनु आहे। उन सां तव्हां जी ज़िंदगी में कॾहिं बि अफ़रा तफ़री न थींदी। अगरि तव्हां स्टूडेंट आहियो त तव्हांजी पढ़ाई टाइम सां कंप्लीट हूंदी। ॾिसो अलाह साईं असांखे 5 वक़्त निमाज़ जो ॾिनो आहे हुकुम, त जंहिंखे आदत हूंदी निमाज़ जी उहो बिल्कुलु हिकिड़े फिक्स्ड जेको आहे प्लैनिंग सां हलंदो। त हाणे हेतिरे बजे अज़ान जो टाइम थियण वारो, उनखां पहिरियों हे करे वठां, या निमाज़ पढ़ां उनखां पहिरियों मां उनखां पोइ मूंखे हीउ कमु करिणो आहे। या ॿियनि मज़हबनि जूं बि इबादतुनि जा टाइम हूंदा, मूंखे उन बारे में घणी ॼाण न आहे, इन करे मां उन ते घणो नथी ॻाल्हाए सघां, पर ख़ासि करे असां मुस्लमाननि जे लाइ त ज़िंदगी हिकिड़ो जेकॾहिं डिसिप्लिन्ड आहे त उहा हिकिड़े इंसानी ज़िंदगी आहे। पर जे ज़िंदगी में को डिसिप्लिन, को टाइम टेबल, का तरतीब न आहे त पोइ इंसान हैवान में को फ़र्क़ु कोन्हे को। तंहिंजे करे अशरफुल मख़लूक़ात हुजण जो सबूत ॾियो ऐं पंहिंजी ज़िंदगी हिकिड़े प्लैनिंग सां, हिकिड़े टाइम टेबल सां, हिकिड़े सिस्टम सां गुज़ारियो। सो मूंखे उमेदु आहे त हीअ अॼु जी ॻाल्हि तव्हांखे वणंदी ऐं तव्हां उन ते कुझु न कुझु अमल करण जी बि कोशिशि कंदव। इहो हुयो अॼु जो व्लॉग, मुंहिंजी 2 सेंचुरी जो पहिरियों व्लॉग। मूंखे उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदो, तव्हांजी मोट जो इंतज़ारु रहंदो। ऐं ॿी ॻाल्हि त फ्राइडे वारो जेको लाइव सेशन आहे उहो घटि में घटि सुभाणे त थींदो। सुभाणे जेको फ्राइडे आहे उन ते उहो लाइव सेशन पंहिंजे टाइम ते 3 बजे पाकिस्तानी टाइम जे हिसाब सां थींदो। उनखां पोइ सोचूं था त अॻियां छा कयूं, छो त मूं तव्हांखां मशवरा घुरिया त मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मुख़्तलिफ़ मशवरा आहिनि। त हाणे सोचूं था त इन ते अॻियां छा कंदासीं। बहरहाल सुभाणे वारो जेको फ्राइडे जो लाइव सेशन आहे उहो सुभाणे ई थींदो, पंहिंजे उन ई टाइम ते जीअं थींदो आहे। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अलाह तव्हांखे पंहिंजी हिफ़ाज़त अमान पनाह में रखे। मुंहिंजे तरफ़ां ॾाढो सारो प्यार, खोड़ सारियूं दुआऊं। इंशाअल्लाह हयाती रही त वरी सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अलाह भाई।